नवाब अली मोहम्मद भरिसां सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते फॉरेस्ट अमलदारनि पारां ठठ जागीर ॿेले जी ज़मीन ते कब्ज़ो करे फसल काईंदड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन। अपडेट कयूं पिया कि नवाब अली मोहम्मद खां नवाब अली मोहम्मद भरिसां सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते फॉरेस्ट अमलदारनि पारां ठठ जागीर ॿेले जी ज़मीन ते कब्ज़ो करे फसल काईंदड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। तफ़सील मूजिब अटकल 60 एकड़नि ते कायल कणक चणनि ऐं सिरनि जो फसल ट्रैक्टर ज़रिए ख़त्म कयो वियो, जॾहिं रेंजर फॉरेस्ट ऑफिसर काज़ी अहमद मोहम्मद रफ़ीक शेख ऐं ठठ जागीर ॿेले जे फॉरेस्टर अलवसायो जमाली राब्तो करण ते ॿुधायो त ठठ जागीर जी 900 एकड़ ज़मीन मां 250 एकड़ ज़मीन ते बाअसर धुरियुनि जा कब्ज़ा आहिनि, जेके बग़ैर कंहिं तफ़रीक़ जे ख़त्म कया वेंदा। ऑपरेशन कुछ ॾींहं जारी रहंदो। इन्हनि जो वधीक चवण हो त असां सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले मुताबिक़ शहीद बेनज़ीराबाद जे DFO ज़ीशान बमरो जे हुकुम तहत कब्ज़ा ख़त्म कराए रहिया आहियूं। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।